पनुआकिल तहरीक अमन ऐं मोहम्मद हातिम सूमरो। नेशनल लाइब्रेरी पनुआकिल पारां माह रबीउल अव्वल में सखर घोटकी ऐं खैरपुर ज़िलनि जे तालीमी इदारनि में 15 सालियाना सीरतुल नबी कॉन्फ्रेंसूं जारी। अॼु चौथे ॾींहुं सीरतुल नबी कॉन्फ्रेंस अल्लाह बख्श मोहम्मदी हाई स्कूल दादू पनुआकिल में थी गुज़री। तहरीक अमन सरबराह हाफ़िज़ रफ़ीक मसूमरो महिमान ने ख़ासि तौर शिरकत कई। प्रोग्राम जी सदारत तकी ख़ानदारे जो कई। ख़िताब कयो ऐं तक़रीरी मुक़ाबले ऐं क्विज़ कॉम्पिटिशन में हिस्सो वठंदड़ शागिर्दनि में इनामात किताब ऐं सर्टिफिकेट तक़सीम किया विया। इन मौक़े ते स्कूल जे चेयरमैन अली हसन मोहम्मदी इनाम सूमरो ऐं ॿियनि शिरकत कई। आख़िर में तहरीक अमन सरबराह रफ़ीक मसूमरो ख़िताब कंदे चयो त पीरनि मीरनि सरदारनि मौलवियुनि मां मायूस थी अॼु नौजवाननि ॾे पैगाम खणी आया आहियूं त महिनत कयो, तव्हांजो मुस्तक़बिल आहे। ॾुतिरियल क़ौम जी तव्हांखे रहनुमाई करणी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।